इस्लामाबाद क़ौमी एहतिसाब ब्यूरो नेब चेयरमैन चयो आहे त नौजवान खे करप्शन जे ख़ात्मे लाइ अहम किरदारु अदा करणो पवंदो। नेब चेयरमैन नज़ीर अहमद तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त नेब बदउनवानी खे रोकण जे लाइ अहम किरदारु अदा करे रहियो आहे। नौजवाननि खे करप्शन जे ख़ात्मे लाइ अहम किरदारु अदा करणो पवंदो। हुन चयो त करप्शन जो मर्ज़ असांजे समाज में मौजूदु हिकु ख़राबी जी निशानी आहे। केतिरा ई मुल्क सरमायाकारी जे एवज़ रिहाइश ऐं वीज़ाउनि जी आच करे रहिया आहिनि। बदउनवानी जे ख़िलाफ़ जंग हिकु मुसलसल अमल आहे। नज़ीर अहमद चयो त असांजी कामयाबी जो इन्हिसार आवाम जी इज्तमाही सोच ते ॿधलु आहे। जिते बदउनवानी तरक़ी ऐं मुआशी ख़ुशहालीअ में वॾी रंडक रही आहे। नौजवाननि खे बदउनवानी खां पाक अमल में शामिल करण जो मंसूबो तयारु कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।